सिंध में पहिरियों भेरो 29 अप्रैल 1858 ईस्वीअ धारे सिंध जे कमिश्नर बाटल फ्रेयर कराचीअ जे कैंट स्टेशन वारी जाइ ते कोडर जो धकु हणी कैंट खां क्यामाड़ी ताईं रेलवे लाइन जी पीड़ जो पत्थर रखियो। 1859 ईस्वीअ धारे गिजरी बंदर ताईं रेलवे लाइन विछाइण जो कमु मुकमल कयो वियो ऐं इहे रेलूं गिजरी बंदर ताईं हलण लॻियूं। सिंध में रेलवे लाइन विछाइण जो कमु सिंध रेलवे कंपनी खे ॾिनो वियो। ईस्ट इंडिया कंपनी ऐं सिंध रेलवे कंपनी विच में 1859 ईस्वीअ में कराची में मुआहिदो थियो, जंहिंखां पोइ सिंध रेलवे कंपनी कमु करणु शुरू करे ॾिनो ऐं हिन 13 मई 1861 ईस्वीअ ते कराची खां कोटड़ी ताईं 110 मील डिघी लाइन विछाइण जो कमु मुकमल कयो। हिन लाइन जो इंजीनियर जॉन बर्टन हो, जंहिं थोरे वक़्त में ख़ुशि असलूबी सां कमु मुकमल कयो ऐं कराची खां कोटड़ी ताईं रेल जो सफ़र शुरू थियो। रेलवे लाइन ते कोटड़ी हैदराबाद वटि दरिया मथां पुल न हुअण करे रेल में जेको ॻरो सामान ईंदो हो उहो कोटड़ी रेलवे स्टेशन ते लाइ उनखे ॿेड़ियुनि ज़रिए हैदराबाद मोकिलियो वेंदो हो, जितां मुल्क जे ॿियनि शहरनि ॾांहुं मोकिलियो वेंदो। 1879 ईस्वीअ में हैदराबाद ऐं मुल्तान सेक्शन जो कमु मुकमल थियो ऐं 1887 ईस्वीअ में कोटड़ी खां कोटिया ताईं रेलवे लाइन जो कमु मुकमल थियो ऐं रेलूं हलणु शुरू थियूं। ईअं सिंध जे शहरनि जो बरे सगीर जे ॿियनि शहरनि सां रेल रस्ते राब्तो शुरू थियो। हिन वक़्तु सिंध जो रेल ज़रिए मुल्क जे सभिनी सूबनि सां राब्तो आहे। रेल जो सफ़र समुंड खां शुरू थी सहराउनि, ॿेलनि, शहरनि, दरियाहनि ऐं पहाड़नि खां थींदो पंहिंजी मंज़िल ते पहुचे थो।